गडाब जे साइड सुपर हाईवे थाने जे हद नूर मोहम्मद बुरफत गोठ जे रहवासी मोहम्मद इरफान जी घरवारी सदफ बीबी बासरन पुलिस जी दाह खणी गडाब प्रेस क्लब पहुंची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मौक़े इख्तियार कयो त उस्मान जेको फोरू चोरू ऐं पाण खे इलाइक़े जो दादा सम्झंदो हो ऐं चवंदो आहे त मुंहिंजो भाउ कामरान आईजी बल्टिस्तान जो बावर्ची आहे। पुलिस समेत केर बि मुंहिंजो कुझु बि नथो बिगाड़े सघे। जंहिं वटि 2 पिस्तौल बि आहिनि। असांजे घर मां 125 मोटरसाइकिल सिलाई मशीन सोलर प्लेट ऐं यूपीएस हिकु बैटरी बि खणी वियो आहे ऐं असांजे घर खे बि तालो हणी बंदि करे छॾियो आहे त असांजी खाइण पीअण जा थांव ऐं लटा कपिड़ा बि घर में पियल आहिनि। असां गुज़िरियल 1 महीने खां भुटकी रुली रहिया आहियूं, जंहिंजे ख़िलाफ़ असां दरख़्वास्त 4 अप्रैल 24 अप्रैल ऐं 29 अप्रैल ते साइट सुपर हाईवे ते पुलिस स्टेशन में दरख़्वास्त बि ॾिनी आहे। शिकायती सेल जे इंचार्ज पहलवान उस्मान खे फ़ोन कयो त उस्मान साम्हूं बदतमीज़ी करणु लॻो, जंहिंखां पोइ पहलवान पुलिस मोबाइल उस्मान जे घर मोकिले, जंहिं ते उस्मान पुलिस मथां फायरिंग करे ॾिनी। पुलिस थाणे मां हिकु ॿिए मोबाइल घुराए वरिती। उस्मान ऐं संदसि भाउ कामरान खे खणी विया।